ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची में अदालत मीर मुर्तज़ा भुट्टो कतल केस की ॿुधणी 4 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो कतल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो पुट जूनियर ज़ुल्फ़कार वकीलनि जी टीम सां गॾु अदालत में पेश थियो। वकीलनि जा दलील ॿुधणीअ बाद अदालत केस जी ॿुधणी 4 हफ़्तनि ताईं मुलतवी करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कराची में अदालत मीर मुर्तज़ा भुट्टो कतल केस की ॿुधणी 4 हफ़्तनि ताईं मुलतवी करे छॾी। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो कतल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पुट जूनियर ज़ुल्फ़कार वकीलनि जी टीम सां गॾु अदालत में पेश थियो। वकीलनि जा दलील ॿुधणीअ बाद अदालत केस की ॿुधणी 4 हफ़्तनि ताईं मुलतवी करे छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।